बदबख्त आहिनि उहे माण्हू जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि, बदनसीब आहिनि उहे माण्हू जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि। अल्लाह जी ज़ात जो कसम। नबी साईं जन बद दुआ ॾिनी आहे अहिड़नि माण्हुनि खे जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि। नबी साईं जन जुमे जे खुतबे में साईं जन हिकिड़े ॾाके ते पेर रखियो, पाण फरमायो आमीन। ॿिए ॾाके ते पेर रखियो, पाण फरमायो आमीन। टे ॾाके ते पेर रखियो, पाण फरमायो आमीन। साहबी हका बका दिया। नमाज खां बाद में नबी साईं पुछा क्यों साईं छा ॻाल्हि आहे? अॼु नओं नज़ारो ॾिसण में आयो आहे। अॼु तव्हां आमीन आमीन पिया चवंदा वञो, छा ॻाल्हि आहे? नबी साईं फरमायो मां जॾहिं पहिरें ॾाके ते पेर रखियुमि, जिब्राइल अमीन आयो, मूंखे चयईं उहो माण्हू तबाह थिए, बर्बाद थिए, रुसवा ऐं ख़्वार थिए जेको तव्हांजो नालो ॿुधी तव्हांजे मथां सलाह शरीफ़ न पढ़े। मां जो आमीन भले इहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थिए, रुसवा ऐं ख़्वार थिए जेको मुंहिंजो नालो ॿुधी मुझे मथों सलात नथो पढ़े, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथो चवे। साईं फरमायो मां ॿिए ॾाके ते पेर रखियुमि, वरी जिब्राइल अमीन जो चयईं उहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थिए, रुसवा ऐं ख़्वार थिए जंहिंजा अबु अमा ज़िंदा हुजनि, अबु अमा हयात हुजनि, अबु अमा जी ख़िदमत न करे। साईं फरमायो मां चयो आमीन बराबर ये भी तबाही जे लाइक़ आहिनि, भले ये रुसवा ऐं ख़्वार थियनि जिनजा अबु अमा हाल हयात हुजनि, अबु अमा जी ख़िदमत नथो करे। ऐं साईं फरमायो जॾहिं मां टे ॾाके ते पेर रखियुमि, वरी जिब्राइल अमीन चयो साईं उहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थिए जंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे रोज़ा नथो रखे। साईं फरमायो मां आमीन चयुमि बराबर इहो माण्हू तबाही ऐं बर्बादीअ जे लाइक़ आहे जेको रमज़ान शरीफ़ जा रोज़ा नथो रखे। अल्लाह जो ज़ात जो कसम आहे, बेरोज़ात तबाह आहे, बेरोज़ात बर्बाद आहे, दुनिया आख़िरत में हुन जे लाइ अज़ाब आहे। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा अमिड़नि खे भेनरनि खे तव्हां भाइरनि खे रमज़ान शरीफ़ जो महीनो अचण वारो अथव, अटकणो न कजो, चाल बाजियूं न कजो, चीचा न कजो, महिरबानी करे रमज़ान जा रोज़ा रखजो, सही माना में रोज़ा रखजो। रोज़ा रखी टीवियूं न हलाइजो, रोज़ा रखी फिल्मा न ॾिसजो, रोज़ा रखी ड्रामा न हलाइजो, रोज़ा रखी गाना न हलाइजो। महिरबानी करे रमज़ान जे महीने में इन टीवियुनि खे बंदि करे पेटियुनि में फिटी कयो। महिरबानी करे रमज़ान जे महीने में इन वीसीआरनि खे खणी पेटियुनि में उछलायो। महिरबानी करे टचूं वारियूं भी गलत इस्तेमाल रमज़ान में न कजो। घणे मां घणो क़ुरान खे टाइम ॾिजो, घणे मां घणी नमाज़ पढ़जो, घणे मां घणो ज़िक्र अज़कार कजो। या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा।